कंहिं ॻोठ में हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हो। हू सॼो ॾींहुं झंग में पखियुनि खे फासाइण लाइ रुलंदो वतंदो हो ऐं शाम जो थकिजी घर वापसि ईंदो हो। अहिड़ी तरह फासायल पखी विकिणे पियो पंहिंजो पेट गुज़र कंदो हो। हिकिड़े दफ़े उनखे हिकिड़ो हंस पखी हथु लॻो। जेसीं ॻोठ पहुतो बाज़ार बंदि थी वई। इन करे हंस पखीअ खे हिकिड़े खारे हेठां पूरे पाण बि सुम्ही पियो। सुबुह जो सवेर उथी ॾिठईं त जेसीं हंस खे ॿाहिरि थी कढियईं संदसि नज़र वञी हिकु चमकंदड़ शइ ते पई। हथ में खणी ॾिठईं त उहा चमकंदड़ शइ सोनो आनो हो जेको हंस पखी लाथो हो। इहो आनो ॾिसी मारी इहो आनो खणी बाज़ार में विकिणण लाइ वियो ऐं काफ़ी पैसा मिलियसि। अहिड़े तरह हू रोज़ आनो लाहींदो ऐं हू विकिणी मालदार थी वियो। हिकिड़े ॾींहुं मारी दिलि में ख़्यालु कयो त जॾहिं सॼो ॾींहुं ऐं राति इंतज़ारु थो कयां तॾहिं वञी हिकिड़ो आनो थो मिले। तंहिं करे चयो छो न हंस पखीअ जो पेट चीरे सभु आना हिकु ई वक़्त में हासिलु कयां ऐं घणो नाड़ो कमाए वठां। इहो ख़्यालु करे हुन हंस पखी खे झलियल जो पेट चीरियो। जान खणी ॾिसेसि त मार इन में त आननि जो को निशान ई कोन हो। ॾाढो हैरान थियो, ॾुख बि ॾाढो थियसि। आना बि कोन मिलियसि ऐं पखी बि हथ मां वियसि। पाण ते अफ़सोस कंदे चवणु लॻो त ख़ुदा मुंहिंजी हालत ते रहम कयो, पर मूं लालच में अची पाण खे बर्बादु करे छॾियो। सियाणनि सच चयो आहे त लालच ॾाढी बुरी बला आहे।